हारे जंग घोर आयो सो छोर चूंदे हाय। सुभान अल्लाह। आया सखियान मुझा करो चाल घोर में। आया सखियान मुझा करो पसी पर मुझा मुझ भैंसने ठहरा सुंदर स्त्रिया सुखन शरण कहीं। सुभान अल्लाह। दोस्तों मुसलमान भाई कुरान करीम के बारे में मोनाजी का सगोरी दिया। मुझे दोस्तों हिदायत में अल्लाह पाक का जल जलालुहु वाले पांजे नबी करीम अलैहिस्सलाम जो तारुफ कराया थे और वो तारुफ आम जमात न हुई, आम जलसो न हुई, आम मानू न हुई, सिर्फ नबीयत की जमात हुई। अंबिया से बुरा उनके दरमियान अल्लाह मदीने वाले मदीने वाले जो शान, मदीने वाले साइज जो मनसब अल्लाह पाक जल जलालुहु मनवालु बयान फरमायो। छोट शान भी बेमिसाल हो, जमाल भी बेमिसाल हुई, जेको रहमान अल्लाह पाण बयान करण वारो भी बेमिसाल, शान भी बेमिसाल, अहिड़ो कंहिंजी शान बि न हुई, जमात भी बेमिसाल, अहिड़ी जमात कंहिंजे जलसे में शरीक न थी। वह नबीयत की जमात अल्लाह पाण बयान करण वारो वो भी बेमिसाल, जे सरकार जो शान बयान कया वो भी बेमिसाल। सुभान अल्लाह। तफसीर बेजारी वाले या मुसलमान मुफस्सिरीन लिखियो अल्लाह पाक आलम अज़ल में, आलम अरवाह में टे जलसा टे इज्तिमा कया। उन्हनि जो कुरान करीम में ज़िक्र आहे, एक पंहिंजे तौहीद जो, पंहिंजे वहदानियत जो, वइज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रिय्यतहुम वअशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला। महबूब याद कर जॾहिं तुंहिंजे रब इंसान खां वाइदो वरितो, इंसान खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, इंसान का को इकरार कराए, सभई अॻियां पोयां काफ़िर मुस्लिम सभु गॾु थिया। अल्लाह पाक कुरान का आलम अरवाह में छा कया, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब आहियां? क़ालू बला, सभिनी मञियो तो असांजो रब आहे। ॿियो वाइदो मदीने वारे साहिब रिसालत, वो भी कुरान में आहे, आयत में पढ़ी उन जो मक़सद इहो वो ॿुधायां थो। टियों वरी जेको जलसो इज्तिमा हो वो वरी सिर्फ़ उलमा खां अलावा वरितो। वइज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़ अल्लज़ीना ऊतुल किताब ला तुबय्यिनूनहु लिन्नास वला तक्तमूनहु फनबज़ूहु वराअ ज़ुहूरिहिम वश्तरौ बिही समाअन क़लीलन मा यस्मऊन। सूरह आल इमरान। अल्लाह पाक ॿुधायो त मां उलमा खे गॾु कयो। उलमा जो
इज्तिमा करायो उन्हनि खां पुछा कई तव्हांजे सीननि में मां इल्मु अमानत रखंदुसि तव्हां हक़ ऐं सच ॿुधाईंदव लिकाईंदव वाइदो कयो भला तूं फनफज़ु वला अबूबकर मिस्लहु समन कलीला ईअं न थिए तव्हां लालच में अची वञो हिर्स में अची वञो ॾोकड़ वठी अलाह जो हुकुम मटाए छॾियो फेराए ॿुधायो उलमा सभई इक़रार कयो त असां पंहिंजो इल्मु जेको अमानत रखंदे उहो असां माण्हुनि खे पहुचाईंदासीं इहो वाइदो अलाह उलमा खां कयो आम माण्हू खां वरिताई पंहिंजी तौहीद जो इल्म जे बयान करण जो उलमा खां वरिताई वरी मदीने असांजे रिसालत मदीने जे मनसब के बयान करण जे लाइ उलमा भी मजूर रखे आम माण्हू मजूर रखे सिर्फ नबीयन सगोरन जो इस्तेमाल आलम अरवाह में न आसमान हा न ज़मीन हो न लोह कलम हा मिठे मोहम्मद जो शान अल्लाह पाण सुभान अल्लाह बेशक वइज़ अख़ज़ल्लाहु मरूबियात कर मीसाक़न नबिय्यीन जॾहिं अल्लाह नबियन खां वाइदो वरितो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह जॾहिं मां तव्हांखे किताब ॾिजां हिकमत ॾिजां नबूवत व रिसालत बि अता कयां तव्हां सरदार हूंदो तव्हांजे कलमो पढ़ियो वेंदो तव्हांजे मथां बादशाह बि कलमो पढ़ंदा वज़ीर भी तव्हांजा उम्मती हूंदा सभिनी में तव्हां शान वारा सभिनी में इज़त वारा पंहिंजे पंहिंजे दौर जा क़ाइद हूंदव अॻवान हूंदव सुम्म जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा माअकुम तव्हां खां बाद में शान वारो रसूल ईंदो सभिनी जो सरदार ईंदो जेको तव्हांजी तस्दीक कंदो तव्हांजी पक ॾींदो तव्हांजा किस्सा उम्मत खे पढ़ी ॿुधाईंदो मूसा अलैहिस्सलाम हक़ यूसुफ अलैहिस्सलाम हक़ वारो याकूब अलैहिस्सलाम हक़ वारो इब्राहिम खलीलुल्लाह हक़ वारो आदम सफीउल्लाह हक़ वारो शीस अलैहिस्सलाम हक़ वारो जॾहिं तव्हांजो तस्दीक़ूं कंदो तव्हांजी तहक़ीक़ ऐं तव्हांजी सदाक़त खे बयान कंदो लतुमिनुन्न बिही वलतनसुरुन्नह वाइदो कयो त तव्हां उन महबूब जे मथां ईमान भी आणिजो त मददगार भी बणिजो तव्हां सुभान अल्लाह नबीयन खे थो चवे नबीयन खे थो चवे त मिठे मोहम्मद जा उम्मती थी लतुमिनुन्न लाम ताकीद नून सकीलो शब्द वारो ताकीद जॾहिं लाम ताकीद वारो नहव जो क़ाइदो आहे नून शब्द वारो गॾिबो आहे त कसम जी माना थींदी आहे अल्लाह पाक उनका पक्को अहद वरितो लतुमिनुन्न ज़रूर तव्हां ईमान आणिजो वलतनसुरुन्नह उनजा मददगार भी थिजो उनजी हिमायत भी कजो उनजा उम्मती थी रहजो छो त सरदार तव्हां न हूंदो सरदार आमना जो लाल हूंदो सुभान अल्लाह قال أقررتم وأخذتم على ذلكم إصري छा तव्हां इक़रार कयो ऐं मूंसां वाइदो पको कयो قالوا أقررنا सभिनी नबियन सगोरन इक़रार कयो मञियाऊं असां उनजे मथां ईमान भी आणींदासीं उनजी हिमायत भी कंदासीं काल फशहदू हिक ॿिए जे मथां
शाहिद थियो हिक ॿिए जे मथां गवाह थियो व अना मअकुम मिनश शाहिदीन सुभान अल्लाह मिठे मोहम्मद जे रिसालत ऐं नबूवत जी गवाही वारनि नबियन के गवाह करे वरी चई मां भी गवाह आया तव्हां इकरार कयो तव्हां मञो त जॾहिं मिठो मोहम्मद दुनिया ते ईंदो सुभान अल्लाह मेरा मां कुछ ॻाल्हियूं साबित में आयत सूरह आल इमरान रुकू नाम आयत नंबर 3 अल्लाह से आलम अरवाह में मदीने आसा जो इज्तिमा कयो नबीयन जलसो कई नबी वेठा खिताब अल्लाह करण वारो शान अल्लाह बयान करण वारो मकाम ऐं मनसब मुस्तफा जो अल्लाह ॿुधाए थो त सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम तव्हांजी तस्दीक करण वारो तव्हांजी गवाही ॾियण वारो मदीने वारो साईं सुभान अल्लाह तस्दीक कुरान तस्दीक सां भरियो पियो ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र पढ़ ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र पढ़ दाऊद अलैहिस्सलाम जो ज़िक्र पढ़ तस्दीक सां कुरान भरियो पियो आहे पर बुजुर्गन लिखियो आहे जॾहिं ही दुनिया फना थी वेंदी क़यामत क़ाइम थींदी मुस्लिम शरीफ की हदीस बुखारी में भी आहे त अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो क़यामत वारे ॾींहुं नबीयन सगोरन खां छा कंदो त ऐं हू वधीक पाण ॼाणे थो अल्लाह खे ख़बर आहे हुज्जत इत्माम हुज्जत जे लाइ हुज्जत कायम करण जे लाइ अल्लाह पाक नबीयन खां पुछा कंदो ऐं नबीओ पैगंबरो जेको तव्हांखे मनसब ॾिनो हो जेको मक़ाम ॾिनो हो नबूवत ऐं रिसालत ॾिनीमांव किताब ऐं सहीफ़ा ॾिनामांव उहे अहकाम तव्हां क़ौम ताईं पहुचाया उन्हनि खे तव्हां पैगाम ॾिनो तौहीद जो कलमो ॿुधायो अमर नही जो हुकुम तव्हां कयो तबलीग कई तव्हां माण्हुनि वटि पैगाम जो ॾिनो सभई नबी चवंदा सुभान अल्लाह हा असांजा तूं ॼाणी थो असां तुंहिंजो पैगाम ॾिनो क़ौम खे ॿुधायोसीं त बुत परस्ती न कयो अल्लाह हिकु आहे उनजे अॻियां सजदो कयो ग़ैर खे सजदो न कयो असां तुंहिंजो पैगाम जीअं तो ॾिनो हो असां ईअं पहुचायो हिकु ज़रे जो फ़र्क़ु न कयोसीं घटि वधाई अल्लाह तुंहिंजी पनाह जो असां कयूं जीअं तुंहिंजो हुकुम हो असां ईअं पैगाम पहुचायो अल्लाह पाक नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे ॿुधाईंदो नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खां पुछंदो तव्हांखे हिन नबी पैगाम पहुचायो जो हुकुम उहा क़ौम फिरी असां वटि तुंहिंजो रसूल आहे तुंहिंजो को नबी आहे तुंहिंजो पैगाम अचे हा त असां मञूं हा अहिड़े तरीक़े सां ॿियो नबी सॻोड़ो ईंदो क़यामत वारो ॾींहुं थींदो अहिड़ा बि नबी हूंदा लखे उम्मती पोयां पर के वरी अहिड़ा हूंदा जंहिंमें टे हिकिड़ो उम्मती पोयां पैगाम ॾिनो पर क़ौम हुन जो सर्कश क़ौम नूह अलैहिस्सलाम जी उम्मत फिरी वेंदी चवंदा असांखे तुंहिंजो पैगाम न मिलियो सुभान अल्लाह उते भी फैसलो थींदो मदीने वारे जी शरीयत मदीने वारे जे दीन मुताबिक थींदो मुद्दई ते गवाह मुद्दा अलैह ते कसम अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम के चवंदो ओ नूह अलैहिस्सलाम तो जेका दावा कया मूं तुंहिंजो पैगाम ॿुधायो इन जे लाइ हुज्जत आहे तो दलील आहे चलो हा या अल्लाह मूं वटि
शाहिद आहिनि उहे मां पेश थो कयां सियासत ताजी हदीसा इमाम मुस्लिम रज़ी अल्लाहु अन्हु सही मुस्लिम शरीफ में हदीस आंदी आहे नूह अलैहिस्सलाम के अल्लाह जानो तू शाहिद पेश कर हुज्जत पेश कर हजरत नूह अलैहिस्सलाम मिठे मोहम्मद करीम जे उम्मत रे इशारो कंदो इहा उम्मत मुंहिंजी गवाह मां सच थो चवां कौम कूड़ थी ॻाल्हाए मूं पैगाम तुंहिंजो पहुचायो हुयो हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुकुम थींदो पंहिंजी उम्मत खे पेश कर उम्मत ईंदी उहे सभई चवंदा या अल्लाह असां तुंहिंजो कसम खणी गवाही था ॾियूं नूह अलैहिस्सलाम पैगाम पहुचायो उम्मत कूड़ ॻाल्हायो उम्मत न थी वञे नूह सचो आहे कौम कूड़ी आहे अल्लाह पाक जल जलालो मालूम फरमाईंदो कौम हाणे जवाब ॾियो तव्हांजे मथां हुज्जत कान थी चुकी आहे शरीयत मुहम्मदी मुताबिक़ शांत शरीयत जो ॾिस अल्लाह मदीने वारे जी शरीयत मुताबिक़ फ़ैसिलो क्या जंहिं शरीयत खे तूं अहमियत न ॾींदो आहे जंहिं शरीयत खे कुझु न सम्झंदो आहे पर जॾहिं क़ज़ा जी दृष्टि ते वाहिदुल क़हार पाण हुज़ूर इजलाल फरमाईंदो तब अल्लाह मुहम्मदी शरीयत मुताबिक़ फ़ैसिलो फरमाईंदो सुभान अल्लाह अली साईं शरीयत जो कदुर छा नूरुल अनवार दर्स जो किताब आहे मुल्ला अहमद जीवन रहमतुल्लाह अलैह जो कब जो किताब आहे आलमगीर बादशाह जो उस्ताद मदीने में वेही लिखियो उन में लिखे थो त हिकिड़े यहूदी ते हज़रत अली साईं दावा कई इहा तलवार जेका मुंहिंजी यहूदी थियो न साईं तलवार मुंहिंजी आहे काज़ी शुरैह रहमतुल्लाह अलैह मौला अली बादशाह वटि अमीरुल मोमिनीन पर को भी कोर्ट में रुजू करे थो अदल ऐं इंसाफ जे तक़ाज़ा इहा आहे त माण्हू पंहिंजे हुकाम ते रुजू करे पाण फ़ैसिला माण्हू न करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वक़्त जो बादशाह मौला अली शेर ख़ुदा जहिड़ो पहलवान ई दुनिया में न थियो शरीयत जे अॻियां ई कंध झुकियल आहे काज़ी शुरैह वटि दावा थो पेश करे काज़ी साहब जो चएसि तव्हां वटि शाहिद आहिनि गवाह कहिड़ा आहिनि हज़रत हैदर करार शाहिद पेश थो करे हिकिड़ो पंहिंजो पुटु हज़रत इमाम हसन आली मकाम रज़ी अल्लाहु अन्हु ॿियो कंबर गुलाम नौकर हुयो गानो उहो पेश थो करे उन्हनि गवाही ॾिनी असां कसम सां चऊं था ही तलवार हज़रत हैदर करार जी आहे इन खे सोने मिठे मोहम्मद करीम ॾिनी हुई इहा तलवार अली जी आहे क़ाज़ी थो शरीयत मुताबिक़ फ़ैसिलो करे त अली मुर्तज़ा खे थो चवे मौला अली तुंहिंजा शाहिदनि जो निसाब अणपूरो आहे मदीने वारे जी हदीस आहे त पुट जी शादी पीउ जे हक़ में क़बूल न आहे ग़ुलाम जी शादी आका जे हक़ में क़बूल न आहे इहे शादी जो निसाब तुंहिंजो अणपूरो आहे ॿिया के शाहिद वठी आहे त असां तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾियो वरना अमीरुल मोमिनीन जी दावा या दलील कोन्हनि हुज्जत कान्हे का हज़रत हैदर करार बादशाह जे हूंदे एॾो बुर्दबार ऐं हक़ ते हूंदे खिली चयाईं त मूं दावा ख़ारिज करे छॾी मां दावा न कंदुसि इहा तलवार यहूदी खे मिलणु खपे शरीयत खे मां मञां थो इहा तलवार यहूदी खे मूं वटि दलील जो कोन्हे त यहूदी हज़रत हैदर करार जो हज़रत मौला अली जो ख़्याल ॾिसी सोच ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई कलमो पढ़ी चई मां अली साईं जहिड़ा माण्हू जे दीन में हूंदा हो दीन कॾहिं बि ग़लत न थो थी सुभान अल्लाह
गालायो हो मां परखा कही ही तलवार हजरत हैदर करार दिया शाहिद भी सच्चा अली भी सच्चो अली जो रसूल भी सच्चो तेरा क़यामत वारो ॾींहुं थींदो अल्लाह ताला जल जलालुहु वारो भी मिठे मोहम्मद की शरीयत मुताबिक फैसलो फरमाइंदो मूसा अलैहिस्सलाम दी गवाही ही उम्मत दी दी कौम न मनी दी कौम के अल्लाह हाणे मूसा अलैहिस्सलाम मिठे मोहम्मद जा उम्मती चवन था सा कसम दे चुनता मूं सचवा पैगाम पहुंचाई कौम कुर्सी गाल सुभान अल्लाह कौम ते एतराज कंदी ही उम्मती हज़ारे साल असां खां पोइ आया हिनन जो नबी पछाड़ी में आयो ही असां जे दौर में हुया ही कोन हिनन असां के ॾिठो ही कोन हुयो शाहिद उनके चइबो आहे जेको अखियुनि ॾिठी गवाही ॾे शाहिदी पेश करे हिनन ॾिठो ही कोन हुयो ही हज़ारों साल बाद में आया ही शाहिदी कहिड़ी ख़ालियन अल्लाह पाक जल जलालुहु मनवालो वरी हिन उम्मत के फरमाइंदो तव्हां जे मथां वरी कौम दावत कई आहे मूसा अलैहिस्सलाम जी कौम तव्हां जवाब ॾियो हू चवंदा तूं असां यानी मदीने वारे जी उम्मत चवंदासीं हा बराबर असां हज़ारों साल बाद में आया हासीं पर असां ग़लत न छा ॻाल्हायो सच ॻाल्हायूं था छाजे करे जो असांखे असांजे मोहम्मद करीम तस्दीक करे ॿुधायो सुभान अल्लाह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम क़यामत अल्लाह ताला जल जलालुहु वालो आलम अरवाह में हबीब फैसलो करे छॾियो जो आखिर ज़मान नबी लो सभिनी जी तस्दीक करण वारो हूंदो नबीअ जी सदाकत ऐं हक़ानियत बयान करण वारो असांजो नबी आहे असां बराबर कोन हुयासीं या अल्लाह पर असांखे असांजे नबी तस्दीक करे ॾिनी आहे असांजे नबी ॿुधायो आहे त नूह अलैहिस्सलाम सचो हुयो 950 साल या 1000 साल तबलीग कई कौम न मञियो हुयो उम्मत इनकार कयो हो बाक़ी नबी सचो हुयो जेमल उम्मत इहा दावा जो जवाब ॾींदी असांखे मिठे मोहम्मद करीम ॿुधायो हू कौम ख़ामोश थी वेंदी उन्हनि जे मथां हुज्जत क़ाइम थी वेंदी उहे काफ़िर हूंदा पर इहो इनकार न कंदा बल्कि चवंदा त जेकॾहिं मिठो मोहम्मद गवाह दी साम्हूं वटि सही तरीक़े सचो आहे सुभान अल्लाह कटाई सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम अल्लाह पाक जल जलालुहु मनवालो 4000 साल कायनात ज़मीन ऐं आसमाननि जे पैदा थियण खां पहिरियां अरवाह पैदा कया पैदा करे रूहनि खे अल्लाह मिठे मोहम्मद जी तस्दीक वरती हुई नबीअ सगोरनि खां हदीस पाक में अचे थो त 4000 साल अरवाह अॻु में कायनात खां वरी इन्हनि अरवाहनि खां 4000 साल अॻु में अल्लाह बाननि जो रिज़्क़ लिखी छॾियो सुभान अल्लाह 8000 साल तुंहिंजो रिज़्क़ जॾहिं तुंहिंजे तूं त पोइ आई कायनात जे पैदा थियण अॻु ई अल्लाह लिखियो आहे तो रिज़्क़ जे लाइ हराम छो ॻोल्हींदा आहियूं रुशवा छो खाईंदा आहियूं छो इहो सोचींदो आहियूं त जेको ग़रीब मूं वटि आयो आहे मता जे घर में अटो न हुजे मता जो सहराड़ी जो माण्हू ग़रीब आयो आहे इन जा बच्चा मता बुख ते रहिजी वञनि मशहूर नाला साईं चवंदा रिज़्क़ में शक रज़ाक में शक रज़ाक अल्लाह जो नालो आहे रिज़्क़ में शक कई इन खां पैसा न वठोसि त मूंखे त नुक़सान पवंदो इहो सोच न इहो ॼण रज़ाक में तो अल्लाह में शक छो करी तो अञा पैदा न थियो हुए कायनात पैदा न थी हुई आसमान ऐं ज़मीनूं पैदा न
के अचण जूं ॻाल्हियूं अॻियां माण्हू तमामु होशियार हूंदा मुहद्दिसनि लिखियो आहे गज़ब जा होशियार हूंदा हुआ अॻु कछियूं कंदा हुआ पेशन कोयूं कंदा हुआ पंहिंजे इल्मी बसीरत सां ॿुधाईंदा हुआ उहा राति बि ॿुधाई हुयऊं जंहिं राति मिठे मोहम्मद जे बाबे जी विलादत थी अहिड़ा माण्हू बि हुया दुनिया में ॿुधायूं त अॼु राति उन आख़िरी नबी जे बाबे जी विलादत थी चुकी आहे हाणे अनक़रीब उनजो सरदार बच्चो दुनिया ते अचणु यहूदियुनि ॾिठो पंहिंजे उस्तादनि खां पंहिंजे इल्म मां मालूम थियो त उन नबी जो बाबो ॼमी वियो आहे हसद में अची विया साड़ में अची विया नुबुवत ऐं रिसालत यहूदियुनि खां अहले किताब वारनि खां वई हली अरबनि में हली वई मके जे माण्हुनि ॾे नुबुवत वई आख़िर ज़मान नबी मके जी सरज़मीन में अचण वारो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 7 साल गुज़रिया यहूदियुनि 80 माण्हू गॾु कयऊं उन्हनि जे खाधे ख़र्च जो इंतज़ाम कयऊं उन्हनि खे तलवारूं ॾिनऊं वञो मके पाक हुन जे बाबो 7 सालनि जो थियो आहे हुनखे वञी क़त्ल करे अचो न को शादी कंदो न आख़िरी नबी उन्हनि में ईंदो इहा नुबुवत असां यहूदियुनि में अचे 70 या 80 माण्हू गॾु करे तलवारूं ॾेई करे मोकिलनि था हज़रत अब्दुल्लाह मिठे मोहम्मद करीम जो बाबो हज़रत अब्दुल मुतल्लब जा उठ बीठो थो चारे मके जी वादी में उन्हनि अची आसार अलामतूं पुछाऊं करे ॾिसी निशानियूं जेके पंहिंजे बुज़ुर्गनि खां ॿुधियूं हुयूं त हा ही उहो छोकिरो आहे जेको आख़िर ज़मान नबी जो बाबो थियण वारो आहे हमले आवर थिया तलवारूं खयूं हज़रत वहब बीठो वेठो माइट हुयो उन यहूदियुनि खे चयो नंढड़े खे छो था मारियो चयोसि त असांजे वेठो न अच न तोखे क़त्ल करे छॾींदासीं हज़रत वहब ॾिठो त आसमान मां हिकिड़ी नूरी जमात निकिती आहे तलवारूं खणी उहे उन्हनि यहूदियुनि सां विढ़नि था उन्हनि यहूदियुनि खे भॼाए तन खे क़त्ल करे छॾनि था हज़रत वहब हैरान थी वियो हिन छोकिरे जो शायदि शान ऐं निरालो आहे हिन जो त अजीब शान आहे शाम थी आहे पंहिंजी घरवारी खे हज़रत बीबी बरह खे ॿुधाए थो अॼु मां अजीब ॻाल्हि ॾिठी आहे हज़रत अब्दुल मुतल्लब जे शहज़ादे हज़रत अब्दुल्लाह खे यहूदी क़त्ल करण आया आसमान मां मलाइकनि जी जमायत लथी जन उन जी हिफ़ाज़त कई तंहिंजे करे उहे चई रहिया हुआ त ही मिठे मोहम्मद करीम जो बाबो घरवारी सां राति जो सलाह कई अॼु मूं अजीब ॻाल्हि ॾिठी आहे तंहिंजे करे मां पंहिंजी न्याणी आमना उहा हज़रत अब्दुल्ला खे ॾियां थो मन आख़िर ज़मान नबी असांजे बचो थिए सुबुह जो अची हज़रत अब्दुल मुतल्लब सां ॻाल्हि कयईं कि मूं पंहिंजी न्याणी हज़रत अब्दुल्ला तुंहिंजे पुट खे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अदनान कबीले जा अदनान पाड़े नबी सॼो वॾो ॾाढो अदनान रज़ियल्लाहु अन्हु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर जो यहूदियुनि सां जहिड़ो झगड़ो थींदो हो माल जी चारी ते पाणी पियारण ते खूहनि ते अॻे पाणी पियारींदा हुआ यहूदी सरकश ऐं ज़ालिम क़ौम दुनिया जे तख़्ते ते यहूदियुनि जहिड़ी ॿी बेरहम क़ौम न थी वदुरिबत अलैहिम ज़िल्लतु वल मस्कनह अलाह इन्हनि जे मथां ज़िल्लत क़यामत ताईं यहूदियुनि ते हणी छॾी आहे असल खां वठी कंहिं बि माण्हू सां ठहंदा रहा खटो कंदा हुआ नबी करीम अलैहिस्सलाम जे नाले सां खटो कयो पाणी ते माल जी चारी ते 5-8 गॾिजी अचनि विढ़ण जे लाइ हज़रत अब्दुल्ला हज़रत अदनान रज़ियल्लाहु अन्हु अकेलो हूंदो हो पर हुन जी पेशानी में मदीने वारे जो नूर चमकंदो रहंदो क़ौम गॾिजी करे हज़रत मूसा
बसा सा विड़े तो बस 100 गज जी हिकिड़े दफ़े विढ़ण जे लाइ आया 2 सवनि खे मारे पियो सभई भॼी विया गिड़ी पकड़ी विया पुॼी न पिया सघनि हज़रत अदनान सां अल्लाह जी क़ुव्वत ऐं नुसरत गॾु हुई हज़रत मूसा अलैहिस्सलाम इरादो कयो हुन दुआ घुरां अदनान खे हलाकत जे लाइ नफ़िल पढ़ी वेठो आहे हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम आयो आहे हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम अर्ज़ करे वो अल्लाह जा कलीम दुआ न पहुंचे हथ न खणजा साजे करे जो हज़रत अदनान जे पेशानी में आखिर ज़मान नबी जो नूर आहे हज़रत मूसा जेकर दुआ घुरंदे मनसब हलियो वेंदुई मकाम ता हटी वेंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रोलो कि या अल्लाह मुखे माफ़ कर अल्लाह पाक हिजाब खणाए छॾिया लोहे महफूज़ ते ॾिठाए लिखियला लौलाहु लमा अज़हरतुर रुबूबिय्यह लौलाहु लमा ख़लक़तुल अफ़लाक जेकर इहो नबी न हुजे हाज़िरी काइनात मां पैदा ई न थिए सुभान अल्लाह जेकर आख़िर ज़मान नबी न हुजे हा त मां पंहिंजे रबूबियत खे ज़ाहिर न कया हा इन्हीं नबी जे सदके मुही कायनात पैदा किया हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लोहे महफूज़ ते लिखियल ॾिठो चूं बेशानश निगाह मूसा करद शुजन अज़ उम्मतश तमन्ना करद मूसा अलैहिस्सलाम जी निगाह जरा लोहे महफूज़ ते पई तो मदीने वाले जो शान जो ॾिठाई रोनो दुआ घुरी या अल्लाह मुखे मदीने वाले जो उम्मती करे उछाड़ सुभान अल्लाह हे बंदे जो चोटी जा मुहक्किक है सैयद सुलेमान नदवी ऐं अल्लामा शिबली नोमानी उन्हनि सीरत नबी किताब लिखियो आहे उन में लिखनि था कलीम ऐं हबीब जो फ़र्क़ु सुभान अल्लाह जब कलीम जो शान भी कुरान में आहे हबीब जो शान भी कुरान में आहे पर अजीब गाला जब मर कलीम जो शान तो बयान करे तरक शरहली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली कलीम उनखे चइबो जो दुआऊं पियो थो घुरे ॾाढाए पियो थो रब शरहली सदरी मेरे लिए मेरा सीना खोल दो वरी जॾहिं महिल हबीबुल्लाह जो नंबर थो अचे जो हबीबुल्लाह जे बारे में अल्लाह थो फरमाए अल्लाह ईअं न चयो त मुंहिंजे लाइ मुंहिंजो सीनो खोल नबी इहा दुआ न घुरी आहे बल्कि अञा नबूवत वारो वक़्तु 40 साल पोइ आहे अञा सने बुलूगत बाद जी ॻाल्हि आहे अञा दाई हलीमा जे बकिरनि सां बीठो आहे अल्लाह पाक ॿिनि मलाइकनि खे मोकिलियो नूर ऐं हिकमत जा छाल खणी आया सीनो खोले उन में नूरे इलाही अल्लाह जो अमानतूं नंढड़े मोहम्मद करीम जे सीने में पालोट कयूं हलिया विया मूसा अलैहिस्सलाम नबूवत खां बाद में दुआऊं थो घुरे ऐं